जुडो पुलिस पारां रात देर सां 3 सिंधड़ी वासी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वॾे मिक़दार में बारूदी मवाद, हैंड ग्रेनेड ऐं पिस्टल हथ करे वरिता। तफ़सील मूजिब जुडो थाणे ते डीएसपी जुडो नंदलाल महेश्वरी ऐं एसएचओ जुडो विजय कुमार खत्री गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि खे ॿुधायो त हुननि रात देर सां मुख़फ़ी इतला ते जुडो वेझो देह 372 वटि सुनसान घरनि ते छापे दौरान ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो करे 3 जवाबदारनि सिंधड़ी वासी अली मर्दान, दीदार ऐं ख़ालिद शर खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 3 अदद पिस्टल, 1 हैंड ग्रेनेड ऐं बारूद ठाहिण जो धमाकेदार मादो हथ करे वरितो आहे। जॾहिं त 3 जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया आहिनि, जिन ख़िलाफ़ अहिड़ो केस जुडो थाणे ते दाख़िल करे वरितो आहे। अहिड़ी जांच जारी आहे। हुननि वधीक चयो आहे त मज़कूरा जवाबदारनि ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ थाणनि ते अहिड़ा ॿिया केस पिणु दाख़िल थियल आहिनि।